कारोबार कोन थो हले यार बस एतरी गाल बस हिकड़ो फकीर वेठलो पोतल पी फकीर वो बस हिकड़ी पाण के दुआ कंदो ना पांजो कारोबार इंशाल्लाह हली वेंदो। यार गाल बुध मुंहिंजी दुआ अहिड़ी लॻे थी माण्हू चवनि था ॿुधाई मूं हिकिड़े खदड़े खे दुआ कई मुंहिंजा 3 पुट ॼावा उहो बग़ैर की शादी साईं साईं ही जेको शख्स है ना हिन जो कारोबार हींअर नओं खोलियो तो दुकान वग़ैरह उहो हिन जो हले कोन पियो तव्हां हिन जे लाइ दुआ कयो। अदा दुआ करना अल्लाह साईं अदे ये कारोबार में बरकत अता फरमाए अल्लाह साईं इनके कारोबार बदारो अता फरमाए जो कारोबार उन कारोबार से पहले खरीदार आऊं क्या इनके कारोबार एतरो हली वने हिकड़े डी में इन जो सजो सामान खत्म थी वने आमीन कारोबार गड़ो साईं हिन जो कफन जो अदा पीली किया जी वापसी दा करो दुआ